quantity of energy released when 1 mole of ionic crystal is formed from the gaseous ions is called. हाणे जॾहिं आयन्स पाण खे अरेंज करे ऐं हिकु मोल क्रिस्टल ठाहिनि त इन खे चइबो आहे क्रिस्टल लेटिस. द अरेंजमेंट ऑफ आयन्स इन द क्रिस्टल इज़ कॉल्ड क्रिस्टल लेटिस. हाणे जॾहिं लेटिस ठहे यानी अरेंजमेंट थिए, तरतीब ॾियनि पाण खे आयन्स ऐं जेका एनर्जी रिलीज़ कनि उनखे चवंदा आहियूं लेटिस एनर्जी. The amount of energy released when 1 mole of ions arrange themselves to form a crystal. ऐं जॾहिं आयन्स पाण खे तरतीब ॾियनि त छा थी पवंदो? क्रिस्टल लेटिस. जेका एनर्जी रिलीज़ थिए उहा लेटिस एनर्जी आहे. ग्रेफाइट कैन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन वन डायरेक्शन ओनली. With this behavior it is said to be. हाणे सॉलिड्स जा ॿ टाइप्स आहिनि. हिकिड़ो हूंदो आहे आइसोट्रॉपिक, जंहिंजूं प्रॉपर्टीज़ सभिनी डायरेक्शन में हिकु जहिड़ियूं हुजनि. पर एन आइसोट्रॉपिक उहे जेके कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन वन डायरेक्शन, माना हिकु डायरेक्शन में पास करे ॿिए में न करे, अहिड़ा सॉलिड जंहिंजूं प्रॉपर्टीज़ मुख़्तलिफ़ डायरेक्शन में अलॻि अलॻि हुजनि उन चवंदा आहियूं एन आइसोट्रॉपिक सॉलिड. ऐं ग्रेफाइट चवंदा इट इज़ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी पैरेलल टू द प्लेन ऑफ लेयर्स. इहो लेयर्स जो ठहियलु आहे, हीअं तहनि जो ठहियलु आहे. पोइ जेकर हीअं करंट पास कजे त कंदो, पर परपेंडिकुलर टू द प्लेन करंट पास कोन कंदो आहे. पोइ जेको हीअं करंट पास न करे ऐं हीअं पास करे इनखे चवंदो एन आइसोट्रॉपिक. बाक़ी जेको सभिनी पासे हिकु जहिड़ो पास करे उनखे आइसोट्रॉपिक छॾींदा आहियूं. Sodium chloride, NaCl and MgO, magnesium oxide, are isomorphous solids because these have same iso जो मतलब है same हिकु जहिड़ो, and morph जो मतलब है shape. Structure, shape साॻी हुजनि. पोइ isomorphous माना having the same shape, same structure, because they have same geometrical shapes and sensors. Same melting point न, छो त मैग्नीशियम ऑक्साइड मेल्टिंग पॉइंट वधीक आहे, हिनजी घटि आहे. बॉइलिंग पॉइंट न, केमिकल प्रॉपर्टी सेम नथियूं थी सघनि छो त हिन में आयन अलॻि आहिनि, हिन में अलॻि अलॻि आहिनि. शेप साॻी आहे. दे आर आइसोमॉर्फस हैविंग सेम शेप. द टेम्परेचर एट विच टू एलोट्रॉपिक फॉर्म्स को एग्जिस्ट इन इक्विलिब्रियम इज़ कॉल्ड एज. ॿ एलोट्रॉपिक फॉर्म्स, जंहिं मिसाल सल्फर जा खणूं त हिकिड़ो मोनोक्लिनिक ऐं ॿियो रोम्बिक. हाणे ॿई को एग्जिस्ट माना अहिड़ो टेम्परेचर जंहिंखां थोरो घटि थिए त हिकिड़ो ठहे, थोरो वधीक थिए त ॿियो ठहे. को एग्जिस्ट माना ॿई गॾु रही सघनि, उनखे चइबो आहे ट्रांज़िशन टेम्परेचर. ट्रांज़िशन जो मतिलबु आहे बदिलजंदड़, जंहिंमें तब्दीली ईंदी रहे. अहिड़ो टेम्परेचर जंहिं ते ही हिन में बदिली सघे ऐं ही हिन में बदिली सघे उनखे चवंदा आहियूं ट्रांज़िशन टेम्परेचर. पोइ the temperature at which two allotropic forms coexist, ॿई गॾु रही सघनि, it is the transition temperature. बाक़ी melting temperature मतिलबु melting point, fusion temperature मां मुराद आहे melting point. critical temperature ही वरी उहो टेम्परेचर आहे जंहिंखां मथे जेकर थी वञे त गैस कैन नॉट बी लिक्विफाइड. इहो घणो करे गैसिस लाइ इस्तेमालु कंदा आहियूं पाण. अचो अॻिते नंबर 5, डायमंड इज़ द एग्ज़ाम्पल ऑफ. हाणे डायमंड छा आहे? इट्स प्योर कार्बन. कार्बन जे विच में बॉन्डिंग थिए. नॉन मेटल एटम्स जॾहिं बि बॉन्डिंग कनि हमेशह कोवेलेंट बॉन्ड कंदा. ऐं आयोनिक तॾहिं ठहंदो आहे जॾहिं हिकिड़ो मेटल ॿियो नॉन मेटल हुजे. मेटलिक त मेटल्स में ई ठहंदो. ऐं मॉलिक्यूल त जंहिंमें मॉलिक्यूल्स हुजनि, हिन में सिर्फ़ु कार्बन जा एटम आहिनि ऐं पाण में कोवेलेंटली बॉन्डेड. डायमंड एंड ग्रेफाइट ॿई कोवेलेंट सॉलिड जा एग्ज़ाम्पल आहिनि, कोवेलेंट क्रिस्टल जा एग्ज़ाम्पल आहिनि. दिस कोवेलेंट क्रिस्टल, डायमंड इज़ एग्ज़ाम्पल ऑफ covalent crystal is pure carbon. Ice is a molecular solid. The intermolecular force of attraction among the molecules is ice चाहे H2O. हाणे H2O में पहिरियां बि ज़िक्र करे आयासीं हिन जो, त हिन में कहिड़ी अट्रैक्शन आहे? हाइड्रोजन बॉन्डिंग. Partial positive hydrogen of one molecule and electronegative atom of other molecule. या इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन आहे. पोइ जंहिंमें इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन घणी थींदी उनजी बॉइलिंग पॉइंट वधीक थींदी, मेल्टिंग पॉइंट वधीक थींदी. पोइ सॉलिड थियो पए. जॾहिं पाणी जो टेम्परेचर घटायूं था 4 खां त आइस ठहियो पए ऐं उन में इफेक्टिव इंटरमॉलिकुलर अट्रैक्शन कहिड़ी आहे? हाइड्रोजन बॉन्ड. आइस मॉलिकुलर सॉलिड्स, इंटरमॉलिकुलर फोर्स ऑफ अट्रैक्शन इज़ हाइड्रोजन बॉन्ड. If all the 3 axes in a unit cell are of different length,
हाणे इहे कंहिं क्रिस्टल यूनिट सेल जा बल्कि पैरामीटर्स ॿुधायल आहिनि जीअं पाण पढ़ंदो ए डिफरेंट लेंथ नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी बराबरि कोन्हनि बट ऑल एंगल्स आर इक्वल जीअं अल्फा इक्वल टू बीटा इक्वल टू गामा इक्वल टू 90 डिग्रीज़ एंगल सभु 90 जो आहिनि ऐं इक्वल आहिनि त इन क्रिस्टल खे पाण चवंदा आहियूं ऑर्थोरोम्बिक। जीअं हिकिड़े माचिस जो एग्ज़ाम्पल खणी खणूं माचिस जा टई साइड्स लेंथ विड्थ एंड हाइट टई मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि नॉट इक्वल पर एंगल सभु 90 डिग्रीज़ हूंदियूं आहिनि पोइ को यूनिट सेल उन जी शेप सुञापंदी आहे हिननि पैरामीटर्स मां ऐं हीअ पैरामीटर्स कंहिंजा आहिनि ऑर्थोरोम्बिक जा। इन NaCl each sodium ion is surrounded by chloride ions in number। हाणे मूं त हर सोडियम 6 क्लोराइड सां सराउंडेड हूंदो मिसाल लिखूं था हिकिड़ो सोडियम ऐं हिकिड़ो हेॾां क्लोरीन सराउंड करेसि हेॾां क्लोरीन हुजेसि माइनस हेॾां क्लोरीन हुजे हिकिड़ो हीअ थी विया 4 हाणे 5 हीअं हूंदो मथे जेके लिखणु थोरो मुश्किल आहे हेॾां था लिखूंसि ऐं 6 वरी हूंदो परते हीअं परपेंडिकुलर टू दिस हुनखे हीअं था लिखूं खणी डॉटेड लाइन ॾेई पोइ each sodium is surrounded by 6 chloride ions and similarly each chloride is surrounded by 6 sodium ions 6 it is an example of crystalline solid। crystalline solid छा खे चवंदा आहियूं जंहिंमें the particles are arranged in a systematic order ऐं उहो आहे हिकिड़ो ही आयोनिक कंपाउंड आहे डबल साल्ट ॿिया सभई एमार्फस सॉलिड जा एग्ज़ाम्पल आहिनि गिलास प्लास्टिक रबर एमार्फस छा खे चवंदा आहियूं जंहिंमें देयर इज़ इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ही आयोनिक कंपाउंड आहे ऐं आयोनिक कंपाउंड क्रिस्टलाइन सॉलिड ई ठाहींदा आहिनि। ईच यूनिट सेल ऑफ सोडियम क्लोराइड कंसिस्ट ऑफ हाणे मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि हाणे सोडियम क्लोराइड जो क्रिस्टल हिन में जेकर इहो आहे क्यूबिक क्रिस्टल जेकर क्यूब ठाहियूं ईअं त हिन क्यूब में 8 कॉर्नर्स आहिनि 8 कॉर्नर्स ठहंदा आहिनि 8 हाणे सोडियम आयन ऐं क्लोराइड आयन्स हर कॉर्नर ते क्लोराइड आयन आहे 8 कॉर्नर्स आहिनि ऐं हर कॉर्नर ते क्लोराइड आहे ऐं हर क्लोराइड वरी 8 अहिड़े क्यूब सां अरेंज थियल आहे 8 सां कंट्रीब्यूट थो करे त इन पर कॉर्नर माना पर क्यूब घणा थी पिया इहो 1/8 जेको थी पवंदो हिकिड़ो दिस क्लोराइड वरी हर फेस ते हिन जा फेसिस घणा थी पवंदा 6 हिकिड़ो साम्हूं वारो पोयां वारो लेटरल साइड डॉर्सल एंड वेंट्रल 6 फेसिस आहिनि त 6 वरी हर फेस 2 सां कंट्रीब्यूट थो करे त पर फेस घणा थी पवंदा पर क्यूब घणा थी पवंदा ही क्लोराइड आयन्स 3 त टोटल घणा थी पवंदा 3 + 1 दिस 4। साॻे तरीक़े सां वरी सोडियम वरी फेसिस सोडियम वरी एजिस कहिड़ा आहिनि ही जेके छेड़ा हे जेके सन सन किनारा था थियनि हीअ ॾिस किनारनि ते सोडियम हिन जा 6 फेसिस आहिनि त हिन जा 12 एजिस आहिनि हाणे सोडियम एजिस त हूंदा घणा 12 ऐं हर एज वरी 4 सां कंट्रीब्यूट थो करे अहिड़े 4 क्यूब सां त थी पवंदो पर एज घणो थी पवंदो 1/4 हिकिड़ो जवाबु ईंदो 3 ऐं हिकिड़ो हिन जे सेंटर में हूंदो आहे छो त इहो सोडियम हिकिड़ो विच में रहंदो जेको सिर्फ़ु हिकिड़े ई क्यूब सां कंट्रीब्यूट थो करे त उहो थी पवंदो 1 हाणे इहो टोटल थी पवंदो 1 ही कॉर्नर्स वारा एजिस वारा हिकिड़ो कॉर्नर वारो सॉरी टोटल घणा थी पिया 4 हिकिड़े यूनिट सेल में 4 सोडियम हूंदा 4 क्लोरीन बि हूंदा त 4 सोडियम बि हूंदा ऐं ऑप्शन ही आहे 4 सोडियम एंड 4 क्लोराइड आयन्स।